असिस्टेंट कमिश्नर सकरन अब्दुल हन्नान भुट्टो पारां कश्मीर ते 76 साल अॻु अॼोके ॾींहुं 27 अक्टूबर ते कश्मीर जे वॾे हिसे ते थियल भारत जे कब्ज़े ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। इन सिलसिले में एहतिजाजी रैली कढी वई जेका AC ऑफिस खां शुरू थी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमून चौक ते पहुती। रैलीअ में स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सकरन अब्दुल हन्नान भुट्टो ऐं ॿियनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त भारत पारां कश्मीर मथां ज़ुल्म ऐं थियल कब्ज़े ते अक़वाम मुतहिदा समेत इंसानी हक़नि जे आलिमी तंज़ीमुनि खे नोटिस वठणु घुरिजे। गुज़िरियल 76 सालनि खां संदुर ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिन चयो त पाकिस्तान कॾहिं बि कश्मीर मामले ते पोइते न हटंदो। कश्मीर जी मुकमल आज़ादीअ ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी। रैलीअ में कश्मीर घुरे थो आज़ादीअ जा नारा पिणु हंया विया।